अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात, नोशकी में केतिरनि कलाकनि ताईं मुसलसल वसकारो, किलात, ज़ियारत ऐं ज़ोब में बर्फ़बारी, कोयटा ऐं मस्तौंग में हल्की बरसात, अंगारे ताईं बलूचिस्तान, KPK, आज़ाद कश्मीर में बर्फ़बारी ऐं बरसात जी अॻकथी, सखर ऐं दादू समेत सिंध जे मुख्तलिफ इलाइक़नि में पिणु वसकारे जो इम्कान, जेकाबाद ऐं भरपासे में हल्की बरसात, बिजली मुअत्तल। अफ्रीका में तारीख़ जो ख़तरनाक बर्फानी तूफ़ान, मुख्तलिफ हादसनि में 7 ॼणा हयाती विञाए वेठा। वॉशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास ऐं न्यूजर्सी समेत दर्जन रियासतूं तूफ़ान जी लपेट में, 24 रियासतनि में एमरजेंसी ऐं रेड अलर्ट जारी, करोड़े माण्हू मुतासिर, मुल्क में 16,000 खां वधीक उॾाम मुअत्तल, 8 लख खां वधीक माण्हू बिजली खां महरूम। गुल प्लाज़ा में सर्च ऑपरेशन मुकम्मल, इमारत के सील करण जो अमल शुरू, इंतजामिया गुल प्लाज़ा के प्लास्टिक जी ॼारी लगाए बंद करे छॾियो। DC ॾखण चवण आहे त इमारत मां हिन वक़्त ताईं 73 लाश मिलिया आहिनि, जिन मां 25 जी सुञाणप थी वई आहे। सर्चिंग ऑपरेशन मुकम्मल कयो वियो आहे, मलबो खणण जो कम जारी रहंदो। क़ौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप खेॾंदी या न, मुशावरत लाइ मोहसिन नक़वी ऐं शहबाज शरीफ में अॼु मुलाक़ात थींदी। परडी वज़ीर इसाक डार सां मुशावरत करण जो फ़ैसिलो, मोहसिन नक़वी चयो आहे त ICC जे बिटे मयार खे रद्द कयूं था, हुकूमत जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। नवाबशाह वेझो ख़ौफ़नाक हादिसो, ग़ाज़ीआबाद वासी 3 ॼणा फोत, खेरशाह स्टापट तेज़ रफ़्तार ट्रक कार ऐं फटे रक्षा सां टकराइजी वई। हादिसे में कार सवार मंठार, हाजी खान ऐं सदाम जतोई मौके ते फोत, 4 ॼणा ज़ख़्मी। उमरकोट में नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल, वारसन पारां इस्माइल समेत जो लाश प्रेस क्लब ॿाहिरि रखी धरणो। वारसन चवण आहे त नौजवान खे राति देर सां गलो कपे क़त्ल कयो वियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।